मूंखे डिज़ाइनिंग करणी आहे पर सम्झ में नथो अचे त मां किथां शुरू कयां, कहिड़ी जेको आहे उनखे बैकग्राउंड ॾियां, कहिड़ा फ़ॉन्ट इस्तेमालु कयां, कहिड़ा जेको आहे एडिटिंग वारा ऐप इस्तेमालु कयां। त दोस्तो अॼु वारी वीडियो में मां अव्हां जे लाइ इन सभिनी मसइलनि जा हल खणी करे हाज़िर थियो आहियां। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां अब्दुल करीम ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल करीम मोबाइल स्टूडियो। जी हाँ दोस्तो, काफ़ी दोस्त परेशान हूंदा आहिनि त असां डिज़ाइनिंग जेको आहे ठाहिणु चाहियूं था पर हाणे सम्झ में नथो अचे त किथां शुरू कयूं, डिज़ाइन कीअं शुरू कयूं। त अॼु जी वीडियो में इन मसइले जो मां अव्हांखे हिकु बहितरीनु ऐं आसान हल ॿुधाईंदुमि। इन लाइ तव्हांखे छा करिणो आहे, सभ खां पहिरियों तव्हां पंहिंजी मोबाइल में जेको प्ले स्टोर आहे, प्ले स्टोर तव्हां हिकु ऐप डाउनलोड कयो, उर्दू डिज़ाइनर। हीअ उर्दू डिज़ाइनर एप्लीकेशन आहे, हिनखे तव्हां जीअं खोलींदव त उर्दू डिज़ाइनर में AI जे तरफ़ां हिकु बहितरीनु फीचर जेको आहे इस्तेमालु थिया आहिनि। AI स्टूडियो नाले सां AI पंहिंजा हिन में बहितरीनु कमु जेको आहे इन में शो कया आहिनि। हिते तव्हांखे छा करिणो आहे, हेठि लास्ट में मां तव्हांखे निशान हणी ॾेखारियां थो, हिते तव्हांखे नज़र ईंदो गेट इंस्पायर्ड, तव्हां हिन ते क्लिक कयो। इन ते क्लिक करण खां बाद हिते तव्हांखे दुनिया जा बहितरीनु जेके एडिटर आहिनि उन्हनि जा डिज़ाइन जेके जनरेट थियल हूंदा उहे तव्हांखे हिते शो थींदा। हीअ तव्हां ॾिसी सघो था, काफ़ी डिज़ाइन्स जेके आहिनि उहे हिते शो थियनि था। अव्हां पाण पंहिंजी नज़रुनि सां ॾिसो, हिते तव्हांखे कहिड़ो बि डिज़ाइन पसंदि थो अचे उनखे तव्हांखे छा करिणो आहे। फॉर एग्ज़ाम्पल मूंखे हीअ डिज़ाइन पसंदि थो अचे, देसी डिज़ाइन आहे ऐं बहितरीनु डिज़ाइन आहे। त इन जो तव्हां हेठि ॾिसो, हिते निशान लॻाए करे तव्हांखे ॾेखारियां थो, इन जो हिते प्रॉम्प्ट पियो आहे। तव्हां हीअ प्रॉम्प्ट इस्तेमालु करे बि जेको आहे हिनखे तव्हां जनरेट करे सघो था। पर जे अगरि तव्हां इहो प्रॉम्प्ट इस्तेमालु नथा कयो, लिखणु नथा चाहियो, तव्हां चाहियो था त इहो मुकमल कॉपी थी वञे, त हिते साइड में तव्हांखे कॉपी जो ऑप्शन नज़र ईंदो, हिते तव्हांखे क्लिक करिणो आहे। जीअं तव्हां कॉपी जो जेको आहे ऑप्शन सिलेक्ट कयो, तव्हांखे वॉच वीडियो जो ऑप्शन ईंदो या हिते तव्हांखे एड ॾिसणो पवंदो। अगरि तव्हां चाहियो था तव्हांखे एड न आहे ॾिसणो त उनजो बि हल मां ॿुधायां थो। बाज़ औक़ात एड डाउनलोड न थींदो आहे या ऐप जे तरफ़ां एड शो न थींदो आहे, त पोइ उनजो हल मां तव्हांखे ॿुधायां थो। पर हिते तव्हां पहिरें वॉच वीडियो ते ॾिसूं त असांखे एड शो थिए थो या न। वॉच वीडियो ते हणी करे कुझु देरि तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो। एड नॉट कंप्लीट। जी हाँ दोस्तों, एड कंप्लीट न थी सघियो। हाणे तव्हांखे छा करिणो आहे, डिज़ाइन इहा ई खपे। हाणे तव्हांखे हिन जो स्क्रीनशॉट कढणो आहे। हाणे देसी जुगाड़ तव्हांखे ॿुधायां थो, इन जो तव्हांखे स्क्रीनशॉट कढणो आहे। स्क्रीनशॉट कढी करे तव्हां वापसि पंहिंजी मोबाइल में अचो स्क्रीन ते, ऐं तव्हांजी मोबाइल में मौजूदु चैट GPT या वरी जेमिनी कोई बि हुजे, तव्हां उन ते अचो, चैट GPT ते अचो। चैट GPT ते अची करे तव्हां हिनखे इहा तस्वीर ॾियो। पर माज़रत, मां काफ़ी डिज़ाइन ठाहिया आहिनि हिन ते, इन करे इन जो जेको आहे सिस्टम फ़िलहालु अॼु वारे ॾींहं जे लाइ ख़तमु थी वियो आहे, अपग्रेड करिणो पवंदो। ख़ैर, असां जेमिनी ते अचूं था। जेमिनी ते अची करे दोस्तों हिते तव्हां हिनखे इहा तस्वीर ॾियो, जेका तव्हां स्क्रीनशॉट कढी आहियो उहा तस्वीर तव्हां हिनखे हिते ॾियो ऐं हितां लिखो त मुझे इस तरह की डिज़ाइनिंग करनी है, प्लीज़ मुझे इसका प्रॉम्प्ट जो इसके नीचे लिखा हुआ है वो निकाल कर दे दो। बस इहो तव्हांखे हिते लिखिणो आहे। जीअं तव्हां इहो लिखंदव त हीअ तव्हांखे कुझु ई देरि में हिकु बहितरीनु प्रॉम्प्ट जेको आहे उहो तयारु करे ॾींदो। हाणे तव्हांखे छा करिणो आहे, हाणे तव्हांखे हिनखे हिते कॉपी करिणो आहे। कॉपी करण खां बाद तव्हां हिनखे वापसि जेको आहे हिनखे ख़तमु कयो ऐं हिते हिनखे इहो ई प्रॉम्प्ट ॾियो ऐं हिते तव्हां पंहिंजे नाले जी जॻह ते कोई बि नालो लिखाए तव्हां हिते पंहिंजो नालो लिखी सघो था। मिसाल मां पंहिंजे चैनल जो नालो लिखां थो, करीम मोबाइल स्टूडियो। उन खां पोइ तव्हां हिनखे ओके करे छॾींदव। ओके करण खां बाद थोरी देरि वेट कंदासीं। वेट करण खां बाद तव्हांखे ही इमेज जनरेट करे ॾींदी, डिज़ाइन जेका तव्हांखे पसंदि अची वई आहे। ज़बरदस्त दोस्तों, तव्हां ॾिसी सघो था
त कीअं असां हिकु देसी जुगाड़ जे ज़रिए किथां डिज़ाइन आंदोसीं ऐं कीअं इन जो प्रॉम्प्ट हासिलु कयोसीं ऐं उन ते असां तस्वीर बि जेको आहे जनरेट करे सघी थी। हाणे तव्हां हिन तस्वीर खे तव्हां सेव करे सघो था पंहिंजी गैलरी में। अगरि वीडियो तव्हांखे पसंदि अचे त वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय ॾींदा ऐं मुंहिंजे चैनल करीम मोबाइल स्टूडियो खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। मिलूं था अगली वीडियो में, तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।